अस्सलाम वालेकुम। सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां खे भलीकार। आऊं आहियां सज्जाद हुसैन, इल्म हयातियात जो उस्ताद। अॼु पाण बाब पहिरें जो टॉपिक लेवल्स ऑफ ऑर्गेनाइजेशन पढ़ंदासीं, जंहिंखे सिंधीअ में तंज़ीमी हदूं थो चइजे। तंज़ीमी हदुनि खे सम्झण जे लाइ असांखे इहो ॾिसणो पवंदो त पहिरीं ॻाल्हि त इहे तंज़ीमी हदूं रखियूं छो वियूं आहिनि ऐं उन खां पोइ कहिड़ियूं हदूं आहिनि। छाकाणि त ज़िंदगी या कंहिं बि शइ जो वजूदु सभिनि खां पहिरीं नंढनि नंढनि जुज़नि मां थो थिए। तंज़ीमी हदुनि में असां वटि एटॉमिक लेवल आहे, यानी एटमी हद। उन खां पोइ मॉलिक्यूलर लेवल आहे, यानी मॉलिक्यूली टे नंबर ते पाण वटि सेल्यूलर लेवल आहे, यानी जीव घरड़े जी हद, या पाण चऊंसि जीव घरड़ा जी हद। उन खां पोइ पाण वटि टैक्सोनॉमिक लेवल अचे थी, जंहिंमें पाण नाला ॾींदा आहियूं, नाले वारी हद। टैक्सोनॉमिक लेवल खां पोइ पॉपुलेशन लेवल आहे, आबादीअ जी हद। पॉपुलेशन लेवल खां पोइ पाण वटि कम्यूनिटी लेवल आहे, यानी खानदान वारी हद। कम्यूनिटी खां बाद में असां वटि माहौलियाती सिरिश्तो ठहे थो, जंहिंखे पाण चऊं इकोसिस्टम। इकोसिस्टम खां पोइ पाण वटि बायोस्फीयर ठहे थो पियो, यानी धरती ते हयातियाती दायरो क़ाइमु थो थिए। इन सभिनी हदुनि खे मरहलेवार सम्झणु ज़रूरी आहे। शुरू कयूं था एटमिक लेवल खां। असांखे ख़बर आहे त एटमिक लेवल फर्स्ट लेवल आहे। जेके बि मैटर आहिनि, चाहे उहे मैटर जानदारनि जा हुजनि या गैर जानदार जा, लिविंग असांजा मैटर हुजनि, असांजो जिस्म हुजे या गैर जानदार शयूं हुजनि, उहे मैटर असांखे ख़बर आहे ठहियल आहिनि एलिमेंट्स जा। एलिमेंट्स खे पाण कीअं था डिफाइन कयूं त एलिमेंट्स एलिमेंट इज specific substance which has its own atoms and properties। एलिमेंट जेको पंहिंजनि मखसूस
एटमनि जो ठहियल आहे ऐं हिन खे अलॻि ख़ासियतूं आहिनि। तक़रीबन हिन धरतीअ ते 100 खां मथे एलिमेंट लधा विया आहिनि। छाकाणि त असां हयातियात पिया पढ़ूं त असांखे इहो ॾिसणो आहे त हिन एलिमेंट्स जो असांजी ज़िंदगी में कहिड़ो रोल आहे। इहो ॾिठो वियो आहे त हिननि 100 मां 16 एलिमेंट जेको आहे उनखे बायो एलिमेंट्स चइजे थो। यानी 16 अहिड़ा एलिमेंट्स आहिनि। एलिमेंट्स जो मिसाल अगरि वठी वठूं पाण त जीअं कार्बन आहे, हाइड्रोजन आहे, ऑक्सीजन आहे, नाइट्रोजन आहे, सल्फर, XYZ 16 बायो एलिमेंट्स आहिनि। तंहिं मां बि 4 जेको आहे सो उहे बेसिक लाइफ एलिमेंट्स आहिनि। यानी उहे ज़िंदगी खे कंस्ट्रक्ट करण में, ठाहिण में बुनियादी हिस्सो पिया वठनि। उहे कहिड़ा आहिनि? हाइड्रोजन, कार्बन, ऑक्सीजन, नाइट्रोजन, सल्फर, फास्फोरस। 100 खां वधीक एलिमेंट्स मिलनि था। उन्हनि में 16 चयोसीं त बायो एलिमेंट्स आहिनि। यानी जंहिंजो ज़िंदगी जे कमनि कारनि ऐं ठाहिण में वधि खां वधि हिसो आहे। 16 में बि 6 जेके अहिड़ा एलिमेंट आहिनि जेके बुनियादी अहमियत आहे, जेके बेसिक लाइफ एलिमेंट्स चइजे थो। 6 उहे कहिड़ा? हाइड्रोजन, कार्बन, ऑक्सीजन, नाइट्रोजन, सल्फर एंड फास्फोरस। एटमिक लेवल में असांखे इहो ॾिसणो आहे त हिननि एलिमेंट्स खे 100 या इहे 16 या 6 इन्हनि एलिमेंट्स खे आख़िर ठाहे केरु थो? असां चयोसीं त इन्हनि खे एटम थो ठाहे। हाणे असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त एटम छा आहे। इहो वरी बेसिक यूनिट ऑफ मैटर आहे। मादे जो बुनियादी जुज़ो आहे ऐं इहो पाण सब एटमिक पार्टिकल ते मुश्तमिल आहे। उहे सब एटमिक पार्टिकल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन आहिनि। डायग्रामिकली असीं एटम खे ॾिसूं त ही हुनजो न्यूक्लियस हूंदो आहे। न्यूक्लियस में न्यूट्रॉन ऐं प्रोटॉन मौजूदु हूंदा आहिनि ऐं उन जे ॿाहिरां इलेक्ट्रॉन पिया गर्दिश कंदा आहिनि। 3 सब एटमिक पार्टिकल इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन मिली करे हिकिड़े एटम खे ठाहिनि था। एटमी हद, एटमिक लेवल इते मुकमल थी थिए त जेको बि हिन दुनिया में मैटर आहे उनखे एलिमेंट्स ठाहिनि था। एलिमेंट्स ख़ुदि कंहिंजा ठहियल आहिनि? एटम्स जा ठहियल आहिनि। उनखां पोइ पाण मॉलिक्यूलर लेवल ते था अचूं। मॉलिक्यूलर लेवल में सब खां पहिरीं असांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त मॉलिक्यूल आहे छा। असां चयोसीं त इट इज़ अ कॉम्बिनेशन ऑफ 2 or more than 2 एटम्स। मॉलिक्यूल एटम्स मिली करे मॉलिक्यूल ठाहिनि था। मिसाल जे तौर ते ही हिकिड़ो एटम आहे। हिकिड़ो एटम पंहिंजे ॿिए एटम सां मिलंदो त
त हिन शक्ल खे असीं नालो ॾींदासीं मालिक्यूल। मिसाल जे तौर ते ऑक्सीजन जो ही मालिक्यूल आहे, ही कार्बन डाइऑक्साइड जो मालिक्यूल आहे, ही पाणीअ जो मालिक्यूल आहे। हाणे ॾिसो इन में ऑक्सीजन जे मालिक्यूल में 2 ऑक्सीजन जा एटम, हेठां 2 लिखियो पियो आहे, माना 2 एटम मिलिया। कार्बन डाइऑक्साइड में हिकिड़ो कार्बन जो 2 ऑक्सीजन जा मिलिया। अहिड़ी सूरत में ये एटम मिलिया तॾहिं ये मालिक्यूल ठहिया। पाणीअ में वाटर में हाइड्रोजन जा 2 हिकिड़ो ऑक्सीजन जो अहिड़ी सूरत में एटम मिलिया, पाणी जो हिकिड़ो मालिक्यूल ठहियो। प्यारा वारो मालिक्यूलर लेवल खे असीं जारी रखूं था। इन जो कुछ हिस्सो रहे थो। तव्हां ही शइ लिखी वठो, इन शइ खे नोट कयो त पाण वरी मालिक्यूल जो रहियल हिस्सो हिते लिखूं था पिया। मालिक्यूल कार्बन डाइऑक्साइड बि मालिक्यूल आहे, पाणीअ बि मालिक्यूल आहे, ईअं ई ग्लूकोज बि मालिक्यूल आहे। इहो ॾिठो वियो आहे त मालिक्यूल्स कुझु वरी माइक्रो थियनि था, ऐं कुझु वरी मैक्रो थियनि था, मैक्रो मालिक्यूल्स। हाणे जीअं ग्लूकोज माइक्रो मालिक्यूल आहे, अहिड़ा ग्लूकोज जा मालिक्यूल्स पाण में मिलंदा वेंदा त मैक्रो मालिक्यूल ठही वेंदो कार्बोहाइड्रेट। ही कार्बोहाइड्रेट मैक्रो मालिक्यूल आहे, यानी वॾो मालिक्यूल आहे, जंहिंखे ठाहींदड़ माइक्रो मालिक्यूल यानी नंढा मालिक्यूल ग्लूकोज आहिनि। ईअं ई पाण वटि अमाइनो एसिड हिकिड़ो माइक्रो मालिक्यूल आहे, नंढो मालिक्यूल आहे। ऐं अमाइनो एसिड पाण में मिलंदा वेंदा। अमाइनो एसिड छा ठहंदो? मैक्रो मालिक्यूल में प्रोटीन ठही वेंदो। फैटी एसिड हिकिड़ो माइक्रो मालिक्यूल आहे। ईअं ई फैटी एसिड पाण में मिलंदा वेंदा त लिपिड ठही वेंदो। हाणे ॾिसो मालिक्यूल एटमनि जा ठहियल आहिनि, ऐं उहे मालिक्यूल हिकिड़ा वरी माइक्रो थियनि था, नंढा मालिक्यूल। उहे पाण में जुड़ंदा मिलंदा त वरी मैक्रो मालिक्यूल वॾा मालिक्यूल। कार्बोहाइड्रेट थी वियो, जेके शुगर मिठाण चऊं, प्रोटीन लहमियात थी वियो, लिपिड चर्बी थी वई। ही जेके मैक्रो मालिक्यूल्स आहिनि, इहे वरी अॻिते हली सेल जा मुख़्तलिफ़ जुज़ा ठाहींदा, या ईअं खणी चऊंसि पाण त इहे सेल खे ठाहींदा। त मालिक्यूलर लेवल में असांखे इहो ॾिसणो आहे त एटम ठाहे थी मालिक्यूलर लेवल। मालिक्यूल्स एटमनि जा ठहियल आहिनि, ऐं उहे मिली करे माइक्रो मालिक्यूल्स मां मैक्रो मालिक्यूल ठहियो वञनि, नंढा मालिक्यूल वॾा मालिक्यूल। अच्छा, मैक्रो मालिक्यूल वरी अगरि इहे टुटनि त साॻा फिरी हिन माइक्रो मालिक्यूल्स में असांखे मिली सघनि था। मिसाल प्रोटीन खे पाण टोड़ियूं त अमाइनो एसिड में मिली वेंदो, वरी अमाइनो एसिड उन्हनि में थी वेंदा। लिपिड इनखे चर्बी खे टोड़ियूं कंहिं न कंहिं ज़रिए, उन में वरी असांखे फैटी एसिड मिली वेंदा। जीअं एटम मिली करे मालिक्यूल ठाहिनि था, त मालिक्यूल अगरि माइक्रो आहिनि त ईअं माइक्रो मालिक्यूल मिली करे वरी मैक्रो मालिक्यूल ठाहिनि था। हाणे पाण अगरि सेल्यूलर लेवल खे ॾिसूं, यानी जीव घड़े जी हद, जीव घड़े जी हद में असांखे इहो ॾिसणो आहे जेके ही मैक्रो मालिक्यूल्स आहिनि, इहे मिली करे सेल जा मुख़्तलिफ़ जुज़ा ऑर्गेनेल्स ठाहींदा आहिनि। या पाण ईअं हिनखे डिफाइन कयूं त सेल हैज़ प्रोटोप्लाज़म। प्रोटोप्लाज़म जेको आहे सो ही सेल जी झली, ही न्यूक्लियस, ही साइटोप्लाज़म। प्रोटोप्लाज़म
साइटोप्लाज़म न्यूक्लियस इन सॼे हिसे जो नालो आहे। प्रोटोप्लाज़म अहिड़नि शयुनि जो ठहियलु आहे जेके ज़िंदगी जे कमनि कारनि में इस्तेमालु थींदा या ख़ुदि ज़िंदगी खे शो कंदा। जीव घड़े जी हद में असांजा ही जेके मालिक्यूल्स आहिनि उहे अॻिते हली करे प्रोटोप्लाज़म ठाहिनि था। प्रोटोप्लाज़म जेॾी महिल मुकमल थो थिए त उहो हिकिड़ी सेल जी शक्ल अख़्तियार करे थो। सेल जेके पाण चयोसीं त स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ। ज़िंदगी या जानदारनि जो बुनियादी जुज़ो आहे, कमकार जे लिहाज़ खां बि ऐं शक्ल सूरत जे लिहाज़ खां बि, बनावट जे लिहाज़ खां बि। इहे सेल मिली करे पाण में टिश्यूज़ ठाहींदा, ओजा ठाहींदा। टिश्यूज़ पाण में गॾिजी ऑर्गन्स उज़वा ठाहींदा। हिकिड़ो उज़वो, ॿिया घणा सारा उज़वा। ऑर्गन्स मिली करे वरी सिस्टम ठाहींदा जेके पाण सिरिश्तो चऊं। घणा सारा सेल मिली करे टिश्यूज़ ओजा मिली करे ऑर्गन्स उज़वो मिली करे सिरिश्तो। सिरिश्ता घणा सारा, मिसाल हाज़मे जो सिरिश्तो, साह खणण जो सिरिश्तो। इहे सिरिश्ता मिली करे हिकिड़ो मुकमल जानदार ठाहींदा जंहिंखे पाण ऑर्गेनिज़म्स चऊं था। ऑर्गेनिज़म त ॾिसो पाण वटि एटमिक लेवल थी वई, जंहिंमें पाण चयोसीं त एटमिक सब एटमिक पार्टिकल जा ठहियल आहिनि। एटम मिली करे हिन लेवल कंहिंखे ठाहियो, मालिक्यूलर लेवल खे आंदो, मालिक्यूल्स ठहिया। मालिक्यूल्स माइक्रोजन या मैक्रो ताईं पहुची करे सेल्यूलर लेवल जीव घड़े ताईं इहा तंज़ीम पहुती। एटमी तंज़ीमी हद, मालिक्यूलर वारी ऐं उन खां पोइ जीव घड़े वारी। जीव घड़े में असां ॾिसूं था त जेको सेल आहे उहो न सिर्फ़ सेल ख़ुदि पाण पंहिंजी ज़िंदगी थो गुज़ारे, पर इहो ॿियनि शक्लनि खे बि ठाहे थो, जहिड़ो कि ऊजा टिश्यूज़ वरी ऑर्गन खे, वरी ऑर्गन सिस्टम्स खे, ऑर्गन सिस्टम मां हिकिड़ो मुकमल जानदार ठहे थो।